अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु मूंखे ॿुधाए रहिया आहियूं त व्हाट्सअप जेको ग्रुप थींदो आहे पंहिंजो उनखे डिलीट कहिड़ी तरह सां कजे। ग्रुप आसानी सां डिलीट कोन थींदो आहे छो जो पहिरियां मां पाण परेशान हुयुमि जंहिं वक़्तु मूंखे ख़बर न हुई त ग्रुप माना डिलीट कीअं कजे, त मां कयां पोइ उनखे त उहो कोन पियो थिए ग्रुप ईअं ई डिलीट। जेकॾहिं हाणे तव्हांखे बि ख़बर न आहे ऐं तव्हां पाण परेशान आहियो त ग्रुप डिलीट कीअं कयूं, त तव्हां हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ बाआसानी ग्रुप डिलीट करे सघो था। ठीकु आहे न। त हाणे हलूं था पंहिंजे व्हाट्सअप ग्रुपनि में। हीअ ॾिसो व्हाट्सअप ते आयासीं, हाणे त ग्रुप आहिनि त मूंखे हिन ग्रुप खे डिलीट करिणो आहे। मां तव्हांखे ॾेखारियां तीर ज़रिए हीअ ग्रुप मूंखे डिलीट करिणो आहे। ठीकु आहे, त इन जे लाइ असां इन ते क्लिक था कयूं। हाणे मां बि उन वक़्तु ते जंहिं वक़्तु मूंखे ख़बर न हुई हिन ते क्लिक कयां पियो त हीअं अचे पियो कुझु। ठीकु आहे, उनखां पोइ वरी टिनि टुमकनि ते मां क्लिक पियो कयां। ठीकु आहे, वरी मोर ते पियो अचां त तव्हां ॾिसो हिते त हाणे डिलीट कीअं कजे। हाणे हिन में डिलीट कोन्हे को बि ऑप्शन, त हिते छा कजे, डिलीट कीअं कजे। ठीकु आहे न। त इन जे करे माण्हू परेशान थींदो आहे त यार डिलीट त हिते लिखियलु न आहे त हिनखे डिलीट कीअं कयूं। ठीकु आहे, त हाणे तव्हांखे हितां छा करिणो पवंदो, तव्हांखे हिते हाणे अचिणो पवंदो रिपोर्ट खां हेठां जेको लिखियलु आहे एक्सिट ग्रुप, तव्हां इन ते क्लिक कंदव। ठीकु आहे, हाणे हिते तव्हांखे हेॾे वारे लास्ट में जेको एक्सिट लिखियलु आहे इन ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, हाणे हीअ ग्रुप लेफ्ट थी वियो आहे। ठीकु आहे, लेफ्ट थी वञण खां पोइ हाणे ॾिसो तव्हां यू लेफ्ट लिखियलु आहे हिन ग्रुप ते, एहसान जंहिं ते लिखियलु हुयो हुन ते हाणे यू लेफ्ट लिखियलु आहे। हीअ ॾिसो यू लेफ्ट। ठीकु आहे, त हाणे छा करिणो आहे तव्हांखे, हाणे वरी हिन ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, जीअं तव्हां हिन ते क्लिक कयो, ठीकु आहे न, हाणे तव्हांखे हिते डिलीट जो ऑप्शन नज़र ईंदो। तव्हांखे मां ॾेखारियां, हीअ ॾिसो हीअ जेको आहे डिलीट जो ऑप्शन तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो, त तव्हां हिन ते क्लिक कंदा। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां पोइ हिन ते टिक मार्क भरिजो। टिक मार्क भरण खां पोइ वरी हेॾो डिलीट जेको लिखियलु आहे हिन ते क्लिक कजो। ठीकु आहे, ॾिसो एहसान जेको ग्रुप हुयो असां वटि उहो हिन वक़्तु डिलीट थी वियो। अहिड़ी तरह सां तव्हां केतिरा बि ग्रुप हुजनि उन्हनि खे पहिरियां पंहिंजो एक्सिट ग्रुप में अची ऐं पोइ उनखां पोइ यू लेफ्ट ग्रुप थींदो, त उनखां पोइ डिलीट जो ऑप्शन तव्हां ॾे शो थींदो। ठीकु आहे न दोस्तो, उमेदु आहे त जंहिं दोस्त खे न ईंदो हूंदो ग्रुप डिलीट करणु, त हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ उहो बाआसानी ग्रुप डिलीट करे सघंदो। ठीकु आहे न। अॼु जो वीडियो असीं ताईं, इंशाअल्लाह वरी कंहिं सुठे वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।